बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे उहा आहे धरतीअ जी ॻाल्हि। धरतीअ जी ॻाल्हि, धरती धणी जंहिं तरीक़े सां हिन धरतीअ ते रहनि पिया ऐं जेके धरती धणी जिन मसइलनि जे ॾींहों ॾींहुं वरी चढ़ंदा वञनि पिया, इहो बि मुक़दमो आहे। साॻे वक़्तु हिन जंहिं धरतीअ ते असीं रहूं पिया, हिन धरतीअ जी ॻाल्हि कबी, धरतीअ जे ॾींहं मल्हाइण जी ॻाल्हि कबी, पंहिंजी सकाफ़त ॿोलीअ जी ख़ूबसूरतीअ जी ॻाल्हि कबी ऐं धरती जे ॾींहं खे मल्हाइण जे लाइ उहा ॻाल्हि कबी। पर धरती ॾींहुं जेको असां मल्हायूं था, धरतीअ जी ॻाल्हि कयूं था, उन जी ज़रूरत पिणु छो थी महसूसु थिए? छाकाणि त असांखे करणु त इहो घुरिजे जो पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी ॿोली, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे तमदन जो हर ॾींहुं ईअं मल्हायूं ॼण असांजी पंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत कयूं पिया। छाकाणि त का बि ज़िंदा क़ौम, का बि ज़िंदा तहज़ीब तमदन तॾहिं ई हूंदी आहे जंहिं ॿोलीअ जा रखवाला वाघ धणी उहे पंहिंजी ॿोलीअ तहज़ीब जे लाइ को काराइतो कमु कनि। असीं सदन वारी तहज़ीब जा वारिस बि आहियूं, पर ॾींहों ॾींहुं असीं पंहिंजी सदन वारी तहज़ीब जी जेका वारसी जंहिं तरीक़े सां कयूं पिया ऐं पंहिंजी जेकी वारसीअ खे हथ वठी पाण तबाह कयूं पिया, उहो बि अॼु मुक़दमो आहे। अॼु महिमान कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो मरकज़ी अॻुवान बि आहे मखदूम शाह नवाज़। साईं अव्हां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अव्हां वक़्तु कढियो। सभ खां पहिरियां त सिंध जे अंदरि जे असीं सकाफ़त जा वाघ धणी आहियूं, जेका सकाफ़त असांजी तहज़ीब याफ़्ता क़ौम सॼी दुनिया में असीं लेखिया वञूं था। मोहन जी तहज़ीब उहा जेका असांजी गवाही ॾिए पई त असीं तहज़ीब याफ़्ता क़ौम जा फ़र्द आहियूं, पर उन तहज़ीब, उन सकाफ़त, उन तमदन ते ॾींहों ॾींहुं हिकिड़ा राता लॻनि पिया। ज़िमेवारी हुक्मराननि जी, सियासतदाननि जी, सभिनी जी आहे, ख़ुदि मीडिया जी। अव्हां जो तइल्लुक़ु सियासत सां आहे, ॾिघो अरसो अव्हां सियासत करे रहिया आहियो। छा था सम्झो त छा सबबु आहे जो सिंध जी सकाफ़त खे हथु वठी छो थो तबाह कयो वञे? तव्हांजी महिरबानी। आऊं सम्झां थो त हींअर त जेके हालात आहिनि उन में त असांजी जेका सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, उन खे त इलाही हथी मिले पई ऐं तमामु सुठी ॻाल्हि त आहे जेका पोइ साल खां असेंबलीअ मां उनजी करारदाद आई ऐं उनखे सेलिब्रेट कयो पियो वञे। हा, अलबत्ता हिन खां पहिरीं अञा वधीक दुश्वारियूं रहियूं आहिनि ऐं हींअर जिते मीडिया आज़ादु आहे ऐं अॻियां आहे, उते गॾोगॾु तालीम जो रेशो बि जिते सभिनी में घणो आहे, उते सिंधी ॿार या नौजवान या माण्हुनि में बि इलाही घणो वधियल आहे। सो छो जो मुल्की हालात क्राइसिस अहिड़ा बि रहिया आहिनि काफ़ी। ख़ासि करे मूंखे यादि आहे त नंढा हूंदासीं त कंहिं ज़माने में इलाही घणो थींदो हो चैलेंज, ऐं इहे माण्हू फ़ख़ुर सां अजरक या टोपी ॿियनि शहरनि में, उसूलनि त कराची असांजो ई हिसो आहे, असांजो ई कैपिटल आहे सिंध जो, पर उन में बि कोन हूंदो हो रुझान जी ॻाल्हि निकिती आहे। अजरक हाला में घणो ठही वञे थो। अव्हां जो तइल्लुक़ु हाला शहर सां आहे। हाला जो सकाफ़त जे हवाले सां अहजाण आहे, मर्कज़ आहे सिंध जो, जिथे सकाफ़त जा समूरा रंग, उहो चिटसाली हुजे, काशीअ जो कमु हुजे, हथ जो हुनुर हुजे या ख़ुदि अजरक हुजे, अॼु उहे जेके मर्कज़ जेके हुते उहे कारीगर उहे बि ॾींहों ॾींहुं पंहिंजो हुनुर कमु छॾींदा वञनि था। त छा अव्हां जो तइल्लुक़ु हाला सां आहे? हिकिड़ो अहम घराणे मखदूम घराणे सां बि अव्हां जो तइल्लुक़ु आहे, त उन माण्हुनि जी सरपस्ती नथी थिए, इदारा गवर्नमेंट सही सरपस्ती नथा कनि जो असांजे हुनुरमंद उहे अॻिते हली फाका कछी खां बची सघनि ऐं बहितर कमु कनि? ईअं त कोन्हे न। इन तव्हांजी ॻाल्हि सां एग्री कंदुसि त हुनुरमंदनि जी हौसला अफ़ज़ाई कोन थी थिए, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे तव्हांजी, पर जेसीं ताणी हुनजी अहमियत आहे, हिकिड़ो सिंधी माण्हू जेका हुनजी अहमियत सम्झे थो पंहिंजे सकाफ़त जी, टोपीअ जी, अजरक जी, उहा आउं सम्झां थो उन में क़तईन कमी कान्हे का। ऐं तव्हां हैरान थींदो त आउं 2005 में लंडन में पार्टी जे इजलास में वियुसि। मूंखे इतफ़ाक़ सां यादि अची वियो आहे, तव्हां बिलीव कजो त आउं पहिरें ॾींहुं शलवार कमीज़ ऐं सिंधी टोपी पाए उते शरीक थियुसि। तंहिं करे आउं इहो थो सम्झां, फ़ख़ुरु महसूसु करे थो पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी तहज़ीब। असां त रेगुलर पायूं था, रेगुलर असां सभु माण्हू पायूं था, ऐं ख़ासि करे जेॾीमहिल असीं अंदरूण सिंध काजनि में वञूं था, शहर में थोरो सूट जो बि रवाजु अची थो वञे पंहिंजी जॻह ते, उहो बि इस्तेमालु कजे थो अगरि वणे थो। एतिरो फ़र्क़ु थिए थो शहर में। मिसाल तौर हरू भरू त तव्हां सूट ते त टोपी कोन पाईंदव, शलवार कमीज़ ते ई पाईंदव। त अहिड़े तरीक़े सां असां त सभई रेगुलर पायूं था ऐं असां वटि तमामु घणो हाला में ख़ुशूसन हाला या असांजे पंहिंजे डिस्ट्रिक्ट जो कल्चर पूरे सिंध जो उन में। त तंहिं करे आउं सम्झां थो त उनजी जेका हिकिड़ी अहमियत आहे उहा माण्हू बि सम्झी विया आहिनि ऐं उनखे फ़ख़ुरु सम्झनि था, अजरक ऐं टोपी खे पाईंदे फ़ख़ुरु सम्झनि था। या जीअं रलीअ जो इस्तेमालु आहे उहो बि बाक़ाइदगीअ सां थिए थो।
यानी मूंखे त तमामु दिल्ली आहे, घणो तॾा आहिनि, हा तोरियूं मूंखे आहिनि, उनजो सभु तमामु इस्तेमालु घणो थिए थो। उनजो तमामु घणो मतिलबु शौक़ु आहे ऐं मूंखे कोन्हे तोड़े कराची में तोड़े हाला में जिते बि घरनि में मूंखे मुंहिंजे त बेडरूम्स में उहो ई उनजो ई इस्तेमालु थिए थो। त इन करे आउं सम्झां थो त उनजी जेका अहमियत आहे उनजो असांखे अहसासु बि आहे ऐं उहो हाणे हटिजे बि कोन थो। पर हिकिड़ो अहसास जी ॻाल्हि पिया कयो त हटिजे कोन थो, पर जिथे असांजा घर जेके रहणी करणी उहा असांजी तहज़ीब जे हवाले सां कल्चर जे हवाले सां हिकिड़ो उन पंहिंजे सकाफ़ती रंगनि सां जेका असांजी टाइल्स आहे हाला जी पंहिंजो रंग आहे जेको शायदि दुनिया में उन क़िस्म जी चिटसाली उहे कलर्स न मिलनि, पर असांजे पंहिंजा कलर्स अॼु ख़ुदि हाला भिटछा जे जितां जा आवाज़ जो तालुक़ु आहे उते उहे जॻहियूं बिल्डिंगियूं ॾाढो सीमेंट जी जॻहियुनि में तब्दील थियनि पियूं, उहे रंग ॾाढा घटि पिया थींदा वञनि। सभु सिंध जे शहरनि में कराची त अलॻि पासो आहे, उते अलॻि रंग आहिनि, पर ख़ुदि नंढनि शहरनि में इहो मुंहिंजो ख़्यालु इन में मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़रूरत आहे त असांजी सूबाई गवर्नमेंट ऐं जेका बि ईंदी हुजे जेका जीअं हींअर आहे उहे इन जो इस्तेमालु सरकारी बिल्डिंग्स में आणीनि, इन जी ज़रूरत आहे। ख़ुदि निशान लॻंदो, ख़ुदि लॻंदी आहे सरकारी इमारत में, पर उन्हनि ऐलान बि कयो त असीं पंहिंजी काशीअ जो कमु हथ जे हुनर सां जेके पंहिंजी ऑफिसुनि खे सिंगारींदासीं, पर हुकूमत सरकार उन ते को अमल दरामद सही नमूने न पई कराए। ॿोली जेका सिंध में असांजी सिंधी ॿोली आहे जेका सरकारी ॿोली हुजणु खपे, ख़ाली बिल त आयो पर सरकार उन में नाअहलीअ सुस्तीअ जो मुज़ाहिरो करे पई, त नवाज़ लीग जो छा मौक़िफ़ आहे इन हवाले सां त ॿोली जो बिल सिंधी ॿोली सिंध में हुजणु खपे, क़ौमी ॿोली हुजणु खपे, इन हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे इन खे असेंबलीअ में बि खणण जी ज़रूरत आहे ऐं मथे बि इनखे अञा इनखे ज़ोर वठाइण जी ज़रूरत आहे ऐं अमलनि थियणु खपे, ॻाल्हियुनि जे हद ताईं न अमलनि थियणु खपे। छा नवाज़ लीग जी ईंदड़ गवर्नमेंट में जेकॾहिं हीअ गवर्नमेंट नथी करे त अमलनि को पेशकदमी थींदी, यकीनन थियणु खपे, ॾियारण लाइ हक़ लाइ ॻाल्हि कई वेंदी या न? थियणु खपे, इन ते थियणु खपे, बहस डिबेट थियणु खपे, उहो हलणु खपे ऐं इन में त को हर्ज कोन्हे। ऐं सम्झां थो कंहिंखे ऐं वरी कंहिंखे उन ते एतिराज़ बि न हुजणु खपे। सिर्फ़ु इहो हो त हिन में जीअं कंहिं ज़माने में इहो साल त मूंखे यादि कोन पियो अचे, पर जीअं उर्दूअ खे क़ौमी ॿोली ॾिनो वियो ऐं उन ते हिकिड़ो वॾो इतफ़ाक़ अची वियो ऐं कुझु बि शयुनि ते इतफ़ाक़ थींदो आहे त उनजी वरी अहमियत वधी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां पर सिंधी माण्हू खे इन जे लाइ आवाज़ु उथारणु खपे। हाला भिटछा में शाइर अदीब सहाफ़ी फ़नकार तमामु घणा उन्हनि जनमु वरितो आहे। ख़ुदि मखदूम तालिब मौला जा ॿिया अवां जा वॾा जेके बि आहिनि उन्हनि जो शाइरीअ सां अदब सां फ़न सां ॿोली सां सकाफ़त सां तमामु घणो गहिरो लॻाव बि रहियो आहे। अॼु उहो ॾींहुं ॾींहुं घटि पियो थींदो वञे। ख़ुदि मखदूम अमीर फ़हीम अवां जा सौट ॿिया टिया मखदूम जमील सभु शाइर आहिनि, त इहो सॼो घटि पियो थिए। सॼो इहो ख़ितो जेको आहे शहाबती भिटाई जहिड़ो वॾो शाइर जे इलाइक़े में हुजे त उते ई घटि रवायत थियण जो छा सबबु आहे? इन सां ख़ुदि सकाफ़त खे धकु नथो रसे पियो? ऐं सम्झां थो तव्हांजी इन ते पंहिंजी हूंदी राय। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेके हींअर हालात आहिनि, जेको माण्हुनि खे अहसासु आहे, जेतिरी माण्हुनि जी तइलीम आहे, जेको माण्हू ॾिसनि पिया ऐं तव्हां ॾिसो पोएं साल खां वठी त कंहिं क़िस्म जी इन ते ॾिहाड़े खे मल्हाइण में, सकाफ़त जे इज़हार में, सकाफ़त खे क़बूल कंदे उन जे वाधारे लाइ कतई न सम्झां थो त उन में कमी कान्हे का। ऐं जीअं तव्हां उहो शाइरी जे हवाले सां ज़िक्र कयो त सम्झां थो उन में कमी कान्हे का, उन ते मुस्तक़िल थींदी रहे थी, उन में वाधारो थींदो रहे थो। ऐं हींअर त यानी दुनिया लेवल ते जेका क़ौम परस्ती जो रुझान आहे, यानी सुञाणप आहे न, सकाफ़त आहे, ऐं उन खे त उन खां त केरु मुंहुं कोन थो मोड़े सघे, न को पुरते थो हटी सघे। मुंहिंजो ख़्यालु आहे उन जे लाइ एतिरो आवाज़ु उथियो आहे, एतिरो उथियो आहे जो आऊं त हुन में कतई तव्हांजी राय हूंदी पंहिंजी जाइ ते तई हुन में कमी महसूसु कयो पिया, पर आऊं सम्झां थो त कतई हुन में कंहिं क़िस्म जी कमी कान्हे। न ई केरु हुन में का उनखे सेलिब्रेशन में का कबाहत सम्झे थो या न ई कंहिं हवाले सां पुरते आहे। अॼु तव्हां सां सकाफ़त जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, सिंध में महांगाई जे हवाले सां ॿियनि खोड़ सारा मामलनि ते ॻाल्हियूं जारी रहंदियूं। हितां ई पाण ॻाल्हियूं शुरू कंदासीं, पर शार्ट ब्रेक खां पोइ। नाज़रीन, अॼु असां महिमान आहे मखदूम शाह नवाज़, पाण पाकिस्तान मुस्लिम नून जो मरकज़ी अॻुवाण आहे। साण सां सिंध जे मुक़दमो में अॼु सकाफ़त, ॿोली ऐं सिंध में महांगाई, बदअमनी ऐं ॿियनि मामलनि ते, सियासी जेके मामला आहिनि उन्हनि ते ॻाल्हियूं जारी रहंदियूं। वठूं था शार्ट ब्रेक।